अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा कज़बल फुआदु मा रआ वक़ाल अल्लाहु तबारक व तआला लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। मोहतरम दोस्तों, अज ही तकरीब ख़त्म बुखारी जी इंतहाई बाबरकत तकरीब आहे, जंहिंमें सआदतमंद माण्हुनि जी शिरकत मज़ीद सआदत जो बाइस आहे। उन खां अॻु में हिकिड़ी अहम ॻाल्हि ज़हन नशीन करण ज़रूरी आहे। हदीस शरीफ़ कुरान शरीफ जो शरह हुआ, माना असल किताब अल्लाह जो किताब आहे कलामुल्लाह। हदीस जा किताब उन कलामुल्लाह जो शरह ऐं वज़ाहत करण वारा आहिनि। कुरान शरीफ वरी अब्दुल्ला इब्न मसूद जे ख़्याल सां फरमाऊं अल्लाह जे अस्माए हुस्ना जो शरह हुआ। अल्लाह जा अस्मा, अल्लाह जा नाला अल्लाह जी सुञाण लाइ आहिनि। उनखे मार्फत चइबो आहे, माना अल्लाह जी मार्फत। मौलाना मसनवी रहमतुल्लाह अलैह अल्लाह वारनि जे लाइ फरमायो आहे, मंज़ क़ुरान मग़ज़रा बर्दाश्ते उस्तखां पेशे सगा अंदाख़ते। वो चए तो अल्लाह वारो त असल मग़ज़ यानी रब सां ताल्लुक़ ऐं उन जी मार्फत, उन जो अस्माए हुस्ना, उहो त अल्लाह ताला असांखे मुर्शिदनि खां इनायत फरमायो आहे। बाक़ी झगड़ो आहे, ही शइ जाइज़ आहे, ही नाजाइज़ आहे, ही दलील आहे, हे उन जो नाहे दलील। असल त उहो ज़ौक़ खपे, उहो सिलसिलो खपे जेको अल्लाह अल्लाह जे रसूल सां इंसान खे मिलाए। वो आहे तरीक़े मोहब्बत। ये ज़िक्र अज़कार बुज़ुर्गनि वटि जेके पढ़ाया वञनि था पिया, ये हक़ीक़त में सॼो क़ुरान और हदीस जो ख़ुलासो आहे। उहा मार्फत इलाहीअ जो ख़ज़ानो आहे ऐं उहो वसल ऐं विसाल जो रस्तो आहे। हज़रत जन वॾनि जी मलफूज़ात में भी लिखियल आहे, फरमाऊं त सारा बार फेरे हण बोह ते एक इश्क दा बार उठा ब्यास बार फेरे हण बोह ते। हज़रत जी मलफूज़ा, हज़रत जन इहो शेर पढ़ंदा वॾा रहमतुल्लाह अलैह, रहमतुं वासिया। चवंदा मोहब्बत जो हिकिड़ो बार खणो, बाक़ी ॿिया बार खणी हिन ज़मीन ते बोह चवंदा हिन ज़मीन खे उन ते फेरे सटियो। असल ताल्लुक़ मोहब्बत जो वधायो ऐं मोहब्बत सां जल्दी रस्तो तय थींदो आहे।
ऐं मोहब्बत सां आलिम खे भी कलामुल्लाह ऐं रसूलुल्लाह में मज़ो ईंदो आहे, पर जाहिल भी अल्लाह रसूल जी मोहब्बत सांढे रखे त उनखे भी इन रस्ते जे ज़रिए कुर्ब सां आलमन सां गॾु जन्नत वञणु नसीब थी वेंदो। जीअं हदीस में ईंदो आहे, हुज़ूर जन खां हिकिड़े शख़्स पुछा कई, साईं मतसा क़यामत कॾहिं थींदी? त पाण अला असलू बिल हकीम, इन जो सही जवाब तो हो त हुज़ूर जन फरमाइनि हा बाबा क़यामत जी ख़बर ना आहे, या क़यामत फलाणी तारीख़ थींदी या फलाणे महीने में थींदी या फलाणे, असां सिधो जवाब त इहो हुन जे सुवाल जो। पर अला असलू बिल हकीम जी माना आहे त हिकमत वारो उन जे ग़लत सुवाल खे अहिड़ो रंग ॾींदो जंहिंमें उनखे फ़ाइदो पहुचे। हुज़ूर जन फरमा मा आदत लहा, तूं उन क़यामत जी तैयारी छा कई आहे? उन ते सुवाल फेरे आंदो। उन जो साईं तैयारी ते ॿी कोन्हे, मां हिकिड़ी शइ मुंहिंजे सीने में आहे, इन्नी उहिबुल्लाह व रसूल, मां साईं अल्लाह अल्लाह जे रसूल सां मोहब्बत रखंदो आहियां। तो हुज़ूर जन फरमा अल मरो मा मन अहब, इंसान उन्हनि सां गॾु हूंदो जंहिंसां उन जी मोहब्बत ऐं प्यार हो। साहबा फरमाओ ॾाढी ख़ुशी थी असांखे इन जुमिले ते, त यकीनन असांजे हुज़ूर सां मोहब्बत आहे। हाणे त ही वॾी ख़ुशख़बरी मिली वई जो इन मोहब्बत जे वास्ते जल्दी हुज़ूर सां गॾिजी जन्नत हलबो। ये तमाम वॾी शइ आहे मोहब्बत। मोहब्बत कीअं पैदा थे? उलमा उन जा 3 असबाब लिखिया आहिनि आम तरह सां, जमाल, कमाल, नवाल। अल्लाह जे रसूल सां मोहब्बत पैदा थींदी त इहा मोहब्बत तव्हांखे अल्लाह सां मिलाईंदी। जमाल माना कंहिंजो हुस्न ॾिसी करे प्यार ईंदो आहे। का सुहिणी शइ ॾिठी तव्हां, ज़रूरी न आहे माण्हू सुहिणो हुजे, का घड़ी भी सोहनी नजर आई, को कपड़ो सोहणो नजर आयो, खोड़ शयूं अल्लाह ताला सोहणी ठाहियूं, उन सां प्यार ईंदो आहे, वणंदी आहे उहा शइ। या उन जा कमालात ॿुधण सां भी मोहब्बत ऐं प्यार थींदो आहे। इन करे मौलाना मसनवी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे, न तन्हा इश्क अज दीदार खेज़द, बसाकी दौलत अज गुफ्तार खेज़द। जेतो छड़ो इश्क ऐं मोहब्बत ॾिसण सां ज़रूरी नाहे, जंहिंजूं ॻाल्हियूं घणियूं ॿुधबियूं उन जी दिल में मोहब्बत ज़रूर ईंदी। इन करे गुफ्तार के वठो, उन जी हदीस, उन जो फरमान, उन सोहणे जो कमालात ज्यादा खां ज्यादा ॿुधण वारी महफ़िलूं अटेंड कयो त उन जो प्यार अचे। ऐं प्यार वारे जे लाइ पोइ तहजुद पढ़ण भी सवला, बच्चा ॿार कुर्बान करण भी सवला। हदीस में ईंदो आहे त हिकिड़ी औरत हुज़ूर जी ख़िदमत में आई, से नंढड़ो ॿार मुंहिंजो ॿधणनि वारो जिहाद ते खयूं वञो। हुज़ूर जन फरमाए, हे त अञा रंडकाईंदो मुजाहिद खे, हे कहिड़ो जिहाद कंदो, हिनखे काॾे खणी वञो, हे वॾो थिए मुजाहिद थींदो। त उहा माई थी चवे, साईं मुंहिंजो मतिलबु इहो न आहे त ही को जिहाद कंदो, पर मां इन लाइ तव्हांखे ॾियां थी, तव्हां ॾे को तीर अचे, मुंहिंजे बचड़े खे अॻों करे छॾियो, हे शहीद थी वञे,
क़यामत जे ॾींहुं रब खे ॾेखारियां त बच्चे सां प्यार न हो तो जे रसूल सां प्यार हो। असल मसलो इहो ही कचहरियूं ही हदीसूं फ़क़ति इन लाइ त आहिनि त इहा शइ वधे। इन करे अॼु मां जेका आयतूं पढ़ियूं उन में रसूल जे कमाल जो ज़िक्र आहे। तव्हांजो हुज़ूर सां मोहब्बत ऐं प्यार वधे। प्यार वधे त पोइ रस्तो कटणु आसान आहे। आशिक जे लाइ मरहेला कुझु बि न आहिनि। हो चवंदो मूंखे फरहाद वांगुरु शीरीन ऐं फरहाद वांगुरु सॼो जबल टुकणो पवे त टुकींदुसि। इन करे मां आयत जेका पढ़ी आहे उन में अल्लाह ताला दुनिया में मुतफ़ावित हस्तियूं पैदा कयूं। कित मुतजाविरात अल्लाह ताला कुरान शरीफ फरमाए ज़मीन जा टुकड़ा आहिनि न उहे बि जुदा जुदा, हिकिड़ो ज़्यादा फसल ॾियण वारी, हिकिड़ी घटि फसल ॾियण वारी, हिकिड़ी आली हिकिड़ी कलराठी, मुख़्तलिफ़ टुकड़ा आहिनि, का हेठां का मथां। ईअं माण्हुनि में बि अल्लाह ताला रंगा रंगी रखी आहे। न सब माण्हू सोहणा न सभई पखी हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे बूए बहार जी। सब एक जहिड़ा त न ठाहिया अथसि, मुख़्तलिफ़ बना। ऐं हिकिड़ी हदीस बि ईंदी आहे अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जी तमाम ज़ुर्रियत खे माना तमाम औलाद जेका क़यामत ताईं आहे सभु आदम अलैहिस्सलाम खे ॾेखारी त हे ॾिसी सफ़ूं ॿधियूं पयूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम ॾिसंदो वियो को मंडो आहे, को टुंडो आहे, को बीमार आहे, को कमज़ोर आहे, को सिहतमंद आहे, को मज़बूत सगारो आहे, को कीअं आहे, को कीअं। मुख़्तलिफ़ माण्हू ॾिसी आदम अलैहिस्सलाम रब खे चयो लो सवई त हुम या रब, अल्लाह काश इन्हनि सभिनी खे हिकु जहिड़ो करे छॾियां, सभु मज़बूत सुहिणा हसीन रंग हे हो सभई ठीक ठाक हुजनि हा, मुंहिंजा बचड़ा हिकु जहिड़ा हुजनि हा। त अल्लाह जे तरफ़ां जवाबु आयो त मां शुक्र जे करे ईअं रखियो आहे हेठि मथे, तव्हांजो मुंहिंजो शुक्रियो अदा कर। सेहतमंद बीमार खे ॾिसी शुक्रियो अदा कर, बीमार पाण खां वधीक बीमार खे ॾिसी शुक्रियो अदा कर। अब इन जी का इंतहा न आहे। तोखे जेका तकलीफ़ आहे इन खां वधीक ॿियनि खे बि तकलीफ़ हूंदी, उनखे ॾिसी तूं तकलीफ़ ते बि शुक्र अदा कर। त ही काइनात मुख़्तलिफ़ रंगनि ऐं मुख़्तलिफ़ इंसाननि मुख़्तलिफ़ ताक़तनि सां पैदा कई वई आहे। ईअं अंबिया जे अंदर बि तफ़ावत आहे।